वरी था फरमाइनि सिबाबुल मुस्लिम फुसूक़ु व क़ितालुहु कुफ़्रु। फरमाइनि था को मुस्लमान खे गारियूं ॾे ॻाल्हाए वॾे हुनखे बेइज़त करे, फरमाए त इहो बि गुनाह आहे, पर हुन सां लड़णु ऐं विढ़णु इहो त कुफ़्र आहे। मुस्लमान खे गारियूं ॾे त गुनाह, मुस्लमान सां विढ़े त कुफ़्र। माना अल्लाह जो हक़ विञाए त बि काफ़िर जे, मोमिन जो हक़ विञाए त बि काफ़िर। मां पुछां थो त इन्हनि माण्हुनि सिद्दीक़ अकबर जो हक़ विञायो की न, उमर फारूक जो हक़ विञायो की न, हज़रत अली साईं जो हक़ विञायो की न, हज़रत उस्मान जो हक़ विञायो की न, विञायो। बाक़ी हज़रत अली साईं जो हक़ कीअं विञायूं? छो त हज़रत अली साईं जो हक़ इहो तॾहिं महफ़ूज़ रहंदो जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जो हक़ महफ़ूज़ रहे। छो त इन अबू बकर सिद्दीक़ जो हक़ बि महफ़ूज़ रखियो आहे, उस्मान रज़ी अल्लाह ताला जो हक़ महफ़ूज़ रखियो आहे, उमर फारूक जो हक़ बि महफ़ूज़ रखियो आहे। जॾहिं उन्हनि जा हक़ हिन महफ़ूज़ रखिया, हाणे हज़रत अली जो हक़ उहो महफ़ूज़ रखे जेको हिननि जा हक़ महफ़ूज़ रखे, न त हज़रत अली जो हक़ इहो ई आहे त इन्हनि जो हक़ महफ़ूज़। सबाबुल मुस्लिम फुसूक़ुन व क़ितालुहु कुफ़्र, मुस्लमान सां जेकॾहिं को विढ़े त कुफ़्र जो कमु आहे।